सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 16 मश्क 3.4 हिस्सो 2 एक्सरसाइज 3.4 पार्ट 2 ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। असां पंहिंजो हिसाबनि जो या रियाज़ीअ जो कमु जारी पिया था रखूं। तव्हांखे यादि हूंदो त असां पोएं हफ़्ते जेका मश्क हे वॾो आम पूरो हूंदी हुनखे अध में छॾियो। सोचो त हुनखे पूरो कयूं। हेठि ॾिनल अददनि जो वॾो आम पूरो वंडींदड़ डिघी वंड वारे तरीक़े सां लहो 12 ऐं 20। इन लाइ असां वंड कंदासीं 20 खे 12 सां। सो वंड जो निशान था लॻायूं। 20 खे असां लिखंदासीं वंडजंदड़नि में ऐं 12 खे लिखंदासीं वंडींदड़नि में। खोड़ो लॻंदो हिकिड़ो दफ़ो, 1 ॿारो 12, बाक़ी बचंदा असां वटि 8। 8 खे असां लिखूं था ॿिए कंहिं रंग सां। ठीकु आहे, असां हुनखे 8 खे हिन सां लिखूं। हाणे मां हिन लीक खे थोरो वधाए वेंदुसि ऐं हिते वरी वंड जो निशान लॻाईंदुसि ऐं हीउ जेको 12 हो इन 12 खे मां खणी ईंदुसि हेॾे, यानी हिते मां लिखंदुसि 12 उहो थी वेंदो मुंहिंजो 9 वंडजंदड़ ऐं 8 मुंहिंजो जेको पाछी बची उहो थींदो 9 वंडींदड़। खोड़ो लॻायुमि, वरी खोड़ो जेको आहे हिकिड़ो दफ़ो वेंदो, 1 8 8 कट कयमि, बाक़ी बचंदा 4। हिन लीक खे वधायमि, वरी जेको आहे 4 मुंहिंजो थींदो 9 वंडींदड़ ऐं 8 मुंहिंजो थी वेंदो 9 वंडजंदड़। सो खोड़ो लॻायमि, 4 ॾूं 8, 2 दफ़ा खोड़ो वियो, हिते थियो 8, कट कयमि, बाक़ी मुंहिंजी पाछी बची ॿुड़ी। पाछी ॿुड़ी बचण जो मतिलबु आहे त हीउ जेको 4 आहे इहो वॾो आम पूरो वंडींदड़ आहे। सो जो जवाबु थियो त वॾो आम पूरो वंडींदड़ आहे 4। हाणे अचो त ॿिए तरीक़े सां कयूं, पर तरसो हाणे हीअं कयो जो वीडियो खे कयो पाज़ ऐं तव्हां इन साॻे खे 12 ऐं 20 जो वॾो आम पूरो वंडींदड़ कढो तफ़ावत ऐं जुज़न वारे तरीक़े सां। ॾिसो त कहिड़ो जल्दी थो थिए। ॿियो सुवाल आहे 81 ऐं 117 जो वॾो आम पूरो वंडींदड़ डिघी वंड वारे तरीक़े सां लहणो आहे। तो असां वंड कई, 117 खे रखियोसीं वंडजंदड़ जे तौर ते, 81 खे वंडींदड़ जे तौर ते। हिकु दफ़ो खोड़ो लॻो 81, बचा 36, हिन पाछे खे असां ठाहियो 9 वंडींदड़, हिन 81 खे खणी आयासीं नए वंडजंदड़ जे तौर ते। 2 दफ़ा खोड़ो लॻो 72, 36 72, बाक़ी बचा 9, 9 पाछी असांजो थी वेंदो 9 वंडींदड़ ऐं 36 असांजो थी वेंदो 9 वंडजंदड़। 4 दफ़ा खोड़ो लॻो, 4 ना चऊं 36, पाछी बची ॿुड़ी, हिन पाछी ॿुड़ी बची त हिन जो मतिलबु त जेको 9 आहे उहो असांजो वॾो आम पूरो वंडींदड़ आहे। इनखे असां लिखी छॾियोसीं त हीअ असांजी HCF आहे। अचो त ॿिए तरीक़े सां कयूं। ॿिए तरीक़े सां तव्हांखे पाण ई करिणो आहे। सो वीडियो पॉज़ कयो ऐं हिनखे ॿिए तरीक़े सां तफ़ावत वारे तरीक़े सां करे ॾिसो। 935 ऐं 1320, 1320 खे वंडींदासीं 935 सां। हिकु दफ़ो खोड़ो लॻंदो, 385 असांजी पाछी बचंदी, जेको असांजो 9 वंडींदड़ हूंदो ऐं वंडजंदड़ थी वेंदो 935, जेको पहिरीं वंडींदड़ हो। 2 दफ़ा खोड़ो लॻो 770, माइनस कयोसीं, काटा कयोसीं, 165 असांजी नई पाछी बची। इहा पाछी असांजो 9 वंडींदड़ आहे ऐं 385 जेका पहिरीं वंडींदड़ हो उहो हाणे थियो वंडजंदड़। 2 दफ़ा खोड़ो लॻो 330, 55 बची पाछी, उनखे असां 165 जेको पहिरीं वंडींदड़ हो हाणे वंडजंदड़ थियो, उन सां वंडियोसीं। 3 दफ़ा खोड़ो लॻो, पाछी बची ॿुड़ी। इन जो मतिलबु त 55 जेको आहे उहो असांजो आहे वॾो आम पूरो वंडींदड़। वॾो आम पूरो वंडींदड़ आहे 55। 225 ऐं 576, साॻे तरीक़े सां 576 असांजो थी वियो वंडजंदड़ ऐं 225 थियो वंडींदड़।
नई में जेका पाछी बचंदी उहा बचंदी 126 जेको थींदो असांजो नओं वंडींदड़ ऐं हीअ असांजो अची वेंदो हिते वंडजंदड़ जे तौर ते। साॻी तरह 126 वरी जेको आहे अची वेंदो नओं वंडजंदड़ ऐं पाछी जेका आहे उहा थी वेंदी नओं वंडींदड़। अॻियां बि पाछी ॿुड़ी कोन्हे ऐं जेकर हिनखे असां वरी वंडींदासीं जेका पाछी बची हुन सां 27 सां वरी पाछी असांजी ॿुड़ी कोन थी बचे 18 थी बचे सो ही 18 जेको आहे वरी वंडींदासीं जेका हीअ पाछी बची आहे 9 उन्हनि सां 9 जेको आहे 18 खे पूरो वंडे थो पाछी बचंदी ॿुड़ी उनजे करे 9 असांजो थींदो वॾो आम पूरो वंडींदड़ असांजो HCF थींदो 9। हिन सुवाल में असां वटि टे अदद आहिनि 2241 8217 ऐं 747। जॾहिं टे अदद या टिनि खां वधीक अदद हुजनि त हमेशह वंड शुरू कबी आहे वॾनि मां वॾनि अददनि खां। यानी हिन में असां 8217 खे वंडींदासीं 2241 सां। जॾहिं असां वंड कई त असांखे पहिरियों दफ़ो वंड में पाछी बची हीअ पाछी बची उनजे करे असां पहिरें वंडीदड़ खे वंडजंदड़ ठाहियो इन पाछी खे वंडींदड़ ठाहियो वरी वंडियोसीं त वरी पाछी बची उनजे करे हिन पाछीअ खे ठाहियोसीं वंडींदड़ ऐं जेको आहे पहिरियों वंडींदड़ हो उनखे वंडजंदड़ ठाहियोसीं खोड़ो लॻो ॿ दफ़ा पाछी बची ॿुड़ी ॿुड़ी पाछी बचण जो मतिलबु त हीअ असांजो आहे पहिरें मरहले जो वॾो आम पूरो वंडींदड़ पहिरें मरहले जो हिनखे मां हीअं थोरी चवां पहिरें मरहले जो। हाणे असांखे हिकिड़ो ही मिली वियो ऐं हिन मां असां जेको आहे उहो अहिड़ा करे चुका आहियूं हिननि मां असां हिनखे करे चुका आहियूं ऐं हिनखे करे चुका आहियूं ॿई हिते आहिनि ॿियो बचो 747 ॿई 747 आहिनि उनजे करे हिन जो असां चई सघूं था त वॾो आम पूरो वंडींदड़ 747 हूंदो पर वरी अचो त असां वंड करे ॾिसूं त वंड करण सां असांखे छा थो मिले 747 खे 747 सां वंड कईसीं त ॿुड़ी आयो उनजे करे हीअ असांजो आहे वॾो आम पूरो वंडींदड़ ऐं असांजो फाइनल जेको आहे हाईएस्ट कॉमन फैक्टर उहो आहे 747। छहें सवाल में चइनि अददनि जो वॾो आम पूरो वंडींदड़ कढणो आहे डिघी वंड वारे तरीक़े सां। सो इन तरीक़े में बि असां सभिनी खां पहिरीं वॾा अदद रखंदासीं जेके आहिनि 210 ऐं 120 इन्हनि खे असां वंडींदासीं। जॾहिं असां वंड कई त असांखे पहिरें मरहले में पहिरीं वंड में पाछी बची उनजे करे असां 120 खे नओं वंडजंदड़ ठाहे वरी हिन पाछीअ सां वंडियो वरी असां वटि पाछी बची 30 उनजे करे असां पहिरें वारे वंडींदड़ खे नओं वंडजंदड़ ठाहे हिन पाछीअ सां वंडियो हिन दफ़े असांजी पाछी बची ॿुड़ी यानी 30 असांजो पहिरें मरहले जो वॾो आम पूरो वंडींदड़ आहे हीअ आहे पहिरें मरहले जो। हाणे ॾिसो त असां कहिड़ा अदद हिननि मां ॾिसी चुका आहियूं 120 ऐं 210 असां ॾिसी चुका आहियूं बाक़ी असां वटि बचियल आहिनि अदद 30 90 30 ही 90 ऐं जेको असां वटि हाणे मिली असांखे पहिरें मरहले जो वॾो आम पूरो वंडींदड़ मिलियो 30। हाणे असांखे हिननि टिनि अददनि जो करणो आहे वॾो आम पूरो वंडींदड़ सो हिन में वरी असां वंडे ॾिसंदासीं 90 खे 30 ताईं 30 त ॿई हिकिड़ो आहे हुनजे करे असां सिर्फ़ु 90 ऐं 30 खे सोचींदासीं सिर्फ़ु इन्हनि ॿिन्ही खे ॾिसंदासीं त 30 ॿ दफ़ा आहे जॾहिं असां वंडींदासीं त असांखे ख़बर पवंदी त हिकिड़ो दफ़ो वंडजण में पाछी नथी बचे उनजे करे 30 असांजो जेको आहे उहो वॾो आम पूरो वंडींदड़ आहे यानी HCF जेका आहे असांजी हाईएस्ट कॉमन फैक्टर उहो आहे 30। ही वरी कहिड़े क़िस्म जो सुवाल आहे त ॿिनि मुफ़रद अददनि जो वॾो आम पूरो वंडींदड़ छा थींदो हिन में त असांखे अदद ई कोन ॾिनल पोइ असां छा कयूं हाणे सोचियो त मुनफ़रिद अदद छा हूंदो आहे यादि कयो मूं तव्हांखे मुफ़रिद पहलवान जे बारे में ॿुधायो हो त ही पहिरियों अदद छा आहे मुफ़रिद पहलवान आहे छा हूंदो आहे उहो जेको पंहिंजे पाण सां वंडजंदो आहे या हिक सां वंडजंदो आहे यानी इन जा जुज़ा पाण ऐं हिकु हूंदो आहे
ऐं असांजो ॿियो अदद छा आहे, उहो बि मुफ़रद पहलवान आहे, उहो बि मुंहिंजा जुज़ा बि या पाण हूंदो या हिकु हूंदो। हाणे हिन में कहिड़ी शइ जेको आहे उहो हीउ पाण ॿियो आहे ऐं हीउ पाण ॿियो आहे, पर हिकु त ॿिन्ही में साॻियो ई आहे न, हिन में बि हिकु आहे हिन में बि हिकु आहे, त उनजे करे जुज़ो छा थींदो, हिकु ऐं हिकु उहे जुज़ा आहिनि जेके ॿिन्ही में हिकु जहिड़ा आहिनि, यानी कॉमन आहिनि ऐं वॾे में वॾा बि उहे आहिनि। उनजे करे इहो असांजो थींदो, हिकु थींदो असांजो ॿिनि मुफ़रद अददनि जो वॾो ऐं पूरो वंडींदड़। सवलो इन ते नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी इंशाअल्लाह ॿिए सबक़ में जल्दी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।